नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हियूं ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाईं। त परमात्मा बाप चई कि ॾिसो तव्हांखे हाणे केरु मिलियो आहे? निराकार परमात्मा मिलियो आहे न। छो जी हाणे संगम युग थो हले। हर 5000 साल में हिकु बार अची करे पाण सां पंहिंजो बाप मिलंदो आहे पाण सां। छो जी पाण ॾाढे समय खां परमात्मा बाप खे सॾु पिया करूं न, हिन करे परमात्मा बाप हाणे पंहिंजे सम्मुख आया आहिनि पाण सां मिलनि। चवनि था कि मूंखे निराकार रूप में यादि करो त पाण ॿिन्हिनि जो मिलन थींदो। ॾिसो सारी दुनिया परमात्मा खे केॾो सॾु थी करे न, ऐं तव्हां हिते मिलो था। काथे सॾु करणु ऐं काथे मिलणु, हिन ॻाल्हियुनि खे वीचार करणो खपे। काथे त पाण कंहिंखे सॾु था करूं ऐं उहो हिकदमि सां पंहिंजे घर अची करे पाण सां मिले त केतिरी ख़ुशी थींदी। लेकिन जीअं महिमान हूंदो आहे त हुन रीति हुन सां मिलणो पवंदो आहे न। सम्झि के ॿार खे त सॾु करो, ॿार तव्हांजे घर आयो त तव्हांखे बि ॿार वांगुरु ई हुन सां मिलणो पवंदो, हुन सां हूअं ई ॻाल्हाइणु। तव्हां खां थोरो तव्हांजी एज जो कोई माण्हू ईंदो त हुन सां हुन रीति ॻाल्हाईंदव। तव्हां खां वॾो ईंदो त हुन सां हुन रीति मिलंदव। त निराकार परमात्मा निराकार आहे न, त हुन सां मिलण लाइ पाण खे बि कहिड़ो रूप धारण करणो पवंदो? निराकार रूप। पाण खे बि इहो सोचणो पवंदो मन में। पहिरियों इहो पक्को करणो आहे कि मां आत्मा परमात्मा सां निराकार रूप में मिलां थी। सॼी दुनिया भर केतिरा बि विद्वान पंडित आचार्य आहिनि, कोई बि मनुष्य मात्र खे इहो पतो न आहे कि निराकार भॻवान सां मिलण लाइ पहिरियों पंहिंजे पाण खे छा सम्झणो पवंदो? आत्मा। बेहद जो बाप हर 5000 वर्ष में हिकु बार अची करे पाण सां मिलंदो आहे। ॿार इहे ॼाणंदा आहिनि। केरु ॼाणंदा आहिनि? पाण ॿार चईंदा बि आहिनि न, जेको जीअं आहियां जहिड़ो आहियां तुंहिंजो आहियां। त परमात्मा बि चए थो जीअं बि आहियो तव्हां मुंहिंजा आहियो। लेकिन पहिरियों पंहिंजे पाण खे त पहचानियो। बाप बि ईअं चईंदो आहे न कि मां जीअं आहियां हूअं ई मूंखे यादि करो त ई तव्हां मुंहिंजा थींदव। मां सभिनि आत्माउनि जो बाप आहियां, सभु मूंखे पुकारनि थियूं। ॾिसो रावण जो केतिरो परछायो आहे न हिन दुनिया में। हिकु बि नथो सम्झी सघे कि जंहिंखे असां परमपिता परमात्मा चऊं था उहो केरु आहे? मुंहिंजी आत्मा जो पीउ। पिता चइण सां ख़ुशी थींदी आहे न, लेकिन पिता न चई करे भगवान ईश्वर गॉड अल्लाह असां चईंदा आहियूं, हिन करे दूरी थी वेंदी आहे। पोइ कण कण में विझी छॾियो अथनि त ॿियो ई दूरी थी वई आहे। हाणे बाबा पाण खे ये स्मृति थो ॾे कि हे ॿार मां तव्हांजो पीउ तव्हांखे वरतो ॾियणु आयो आहे। बाप ख़ुदि ई सम्झाईंदा आहिनि कि केतिरी सहज ॻाल्हि आहे न। लेकिन ये सहज ॻाल्हि बि कोटनि मां कोई में बि कोई सम्झंदो आहे। कहिड़ी सहज ॻाल्हि आहे? मां आत्मा मुंहिंजो पीउ परमात्मा। ये सहज ॻाल्हि बि कोई में बि कोई हिकु त ॿुधंदो आहे, ॿियो सम्झ में पोइ थींदो आहे धारण करणु। त केतिरियूं घटि आत्मायूं, 8 इहे आत्मायूं हुयूं। पूरी दुनिया मां सिर्फ़ु 8 ई आत्मा आहियूं जे हिन ॻाल्हि खे यथार्थ सम्झो हुयो, पंहिंजे जीवन में धारण कयो हुयो कि मां केरु? आत्मा ऐं मुंहिंजो पीउ परमात्मा। ॾिसो परमात्मा बाप चए थो कि सभु मूंखे ओ ख़ुदा हे राम सां बि पुकारंदा आहिनि। हीअं पुकारे प्राण छॾे बि छॾंदा आहिनि, लेकिन सम्झंदा न आहिनि कि असां हुन खे छो था सॾु करूं। तव्हांजी बुद्धि में हाणे अथव कि वो ख़ुदा राम ईश्वर अल्लाह सभु हिकु जा नाम आहिनि। लेकिन माण्हू छा चईंदा आहिनि? इहे अलॻि अलॻि ईश्वर अल्लाह हिकु निराकार जा नाम आहिनि, लेकिन पोइ हिन में ॿियो बि जोड़े छॾंदा आहिनि।
राधे कृष्ण, लक्ष्मी नारायण, राम सीता, सभु देवी सभु हिक ई आहिनि। सभु हिक कहिड़े नाते आहिनि, सभिनि में जेकी शक्ति आहे उहो ॾियण वारो हिकु आहे। सभु हिकु न आहिनि लेकिन सभिनि खे शक्ति ॾियण वारो हिकु आहे। इहो पाण खे परिवर्तन करिणो आहे। कल्प कल्प पंहिंजो बाप अची करे पाण आत्माउनि खे ईअं पावन ठाहींदो आहे, दुर्गति खां पंहिंजी सदगति कंदो आहे। ॻाईंदा बि आहियूं न, सर्व जो पतित पावन हिकु बाप, उहो तव्हांजे सम्मुख आयो अथव। हाणे तव्हांखे चए थो मोस्ट बिलवेड स्वीटेस्ट चिल्ड्रन, तव्हां मुंहिंजा केॾा प्रिय ॿार आहियो न। भारतवासियुनि खे ई तो बाबा चई, बाप भी भारत में ही जन्म वठंदो आहे न। बाप चईंदा आहिनि कि मां भारत में ही जन्म वठंदो आहे, लेकिन मुंहिंजो जन्म दिव्य अलौकिक हूंदो आहे। त हिन करे माण्हू परमात्मा खे एॾो प्यार सां यादि कंदा आहिनि, भारतवासी, छो जो मां हिते ईंदो आहे न। यादि त सॼी दुनिया कंदी आहे, सभु धर्म वारा कंदा आहिनि, परंतु सभी धर्मनि वारनि में पोइ धर्म स्थापक बि अची वेंदा आहिनि त बुद्धि उते लटकी वेंदी आहे। भारतवासी इन ॼाणंदा आहिनि कि असांजो असली धर्म आहे आदि सनातन देवी देवता धर्म। बाबा सम्झाइनि था भारत प्राचीन देश हुयो, त प्राचीन देश हुयो अर्थात सभिनि खां पुराणो, सभिनि खां पहिरियों देश कहिड़ो हुयो हिन दुनिया में? भारत। अनेक ॻाल्हियूं आहिनि न भारत जे मथां, त कोई छा चईंदो आहे, कोई छा चईंदो आहे, परंतु बाप हाणे पाण खे यथार्थ ॻाल्हि था ॿुधाइनि। गीता शिव परमात्मा ई ॻाई अथई। गीता ज्ञान ॿुधी करे कृष्ण अहिड़ो ठहियो। कृष्ण जी आत्मा भी 84 जन्म वठी कलयुग में तमो प्रधान थी वई। पोइ जॾहिं परमात्मा अची करे गीता ज्ञान ॾिनई त उहे कृष्ण जी आत्मा तमो प्रधान खां सतो प्रधान ठही वई, अर्थात कारे खां गोरो ठही वई। परमात्मा की सर्वव्यापी चैन, ये सभी खां ज्यादा मूर्खता आहे। हिन मूर्खता खे हाणे सुधारो, न त तव्हांजे मथां ॿियो बि पाप चढ़ंदो वेंदो। सॼी दुनिया हाणे खेल थी खेॾे। भगवान चए थो हाणे हिन खेल खे ख़तम करो। छो जी एॾो ईअं खेल था खेॾो। पहिरियों त तव्हां खेल खेॾंदा आहियो त ख़ुशी ख़ुशी सां खेॾंदा आहियो, हाणे खेल खेॾो था त हिक ॿिए खे दुख था ॾियो। त हाणे हिन पूरी दुनिया जो खेल ख़तम करो। भगवान ही हिन दुनिया में अची करे पाण सां ईअं ॻाल्हियूं कंदा आहिनि। कहिड़ी दुनिया में? भारत जी दुनिया में। भगवान, माण्हू चईंदा आहिनि भगवान त अनेक रूप धरे करे लीला कंदो आहे। भगवान जो चाहे वो करे सघंदा आहियो। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो ये भगवान जी लीला नथी हले हिन दुनिया में। हिन दुनिया में कंहिंजी लीला थी हले? विकारनि जी लीला। हाणे हिन ई विकारनि जी लीला खे परमात्मा हाणे ख़तम करण आयो आहे। चवनि था कि हाणे ये खेल खेॾण छोड़ो। माण्हू चईंदा आहिनि कि भगवान ई दुनिया ठाही अथई, त जीअं जीअं जीवन जियूं था उहो भगवान जी मर्ज़ी सां था जियूं। परंतु परमात्मा बाप चईंदा आहिनि कि मां हीअं थोड़ी चयो कि तव्हां विकारनि में वञो, हिक ॿिए खे दुख ॾियो, खून आदि करो, पाप आदि करो। मां अहिड़ी दुनिया तव्हांखे न ठाहे ॾिनी हुई कि तव्हां अहिड़ी दुनिया में खेल खेॾो। हाणे तव्हां आत्मायूं विकारनि जे वश थी करे जेको खेल खेॾियो थी, इहे खेल हाणे बंदि करिणो आहे। हाणे मां तव्हां सभिनि खे वठण आयो आहे। बाबा असांखे वरसो ॾियण आयो आहे स्वर्ग जो। पोइ हिन दुनिया खे ख़तम बि कंदो, पोइ हिते ई पाण स्वर्ग जहिड़ी दुनिया में रहंदासीं। ॾिसो, परमात्मा हिन सृष्टि जो मालिक अची करे पाण खे चए थो, त बि एॾा मूर्ख माण्हू आहिनि कि सम्झनि नथा। दुनिया जो मालिक हाणे चए थो कि हिते खेल ख़तम करो, हलो घर। अगरि कोई किराए ते रहंदो आहे, हुनजो मालिक अची चए कि हाणे घर ख़ाली करो, त तव्हां छा चईंदव? न, असांखे त हिते ई रहणो आहे, हिते ई मज़ो थो अचे। न चईंदव न, ख़ाली कंदव। त हाणे परमात्मा हिन दुनिया जो मालिक चए थो कि खेल बंदि करो, हाणे हिन सृष्टि खे ख़ाली करो, हलो मथे घर। त पाण आत्माउनि खे मञिणो खपे न। परंतु अॼुकल्ह एतिरी विपरीत बुद्धि थी वयूं आहिनि परमात्मा सां कि ॿुधंदे हुए बि
कन बंद करे वेहींदा आहिनि। सम्झदे हुए बि हीअं सम्झंदा आहिनि कि असांखे कुझु सम्झ में ई नथो अचे। परमात्मा चवनि था अहिड़ी आत्माउनि जो अंत में पोइ बुरो हाल थींदो। हिन करे जेको मुंहिंजो हिन समय मूंसां प्रीत बुद्धि रखंदो उहो वञी करे सतयुग जो सुख भोगंदो, ऐं जेको न रखंदो उहो कलयुग में अंत में सजा खाई वञी करे मथे शांति धाम में वेंदो, पोइ ईंदो ई दुख धाम में। सुख जा दुनिया उहो ॾिसंदो ई न। मां त आहियां ई आहियां सुख जो सागर, तव्हां सभिनि ॿारनि खे सुख जी दुनिया में वठणु आयो आहे। ॾिसो ॿार बि कोई सपूत हूंदा आहिनि, कोई कपूत हूंदा आहिनि। त जेका सपूत हूंदा आहिनि उहे माउ बाप जी आज्ञा सां हलंदा आहिनि न। कपूत ॿारनि सां त मथो हणी हणी करे मथो ख़राब ई थी वेंदो आहे। लौकिक में बि ईअं थींदो आहे न। कोई ॿार कपूत हूंदो आहे, न मञंदो आहे त माउ पीउ बि केॾो मथो हणी हणी करे थकिजी पवंदा आहिनि। ईअं परमात्मा बि पाण सां हाणे मथो हणी हणी करे हिकदमि चए थो कि हाणे त हिननि खे अंत में ई सजा खाई करे हलणो पवंदो। मां त हिननि जे लाइ सही राह थो ॾेखारियां, परंतु इहे नथी मञनि त अंत में सजा खाईंदो। लाखों करोड़ों रुपए कोई ॿार त हीअं ई उड़ाए छॾंदो आहे, हीअं ई ख़र्च करे सघंदो आहे। हिकदमि चट थी वई आहे अॼुकल्ह जी दुनिया। त हाणे अहिड़ी दुनिया खे सुधारे केरु? छा कोई विद्वान पंडित सुधारे सघंदो? न सुधारे सघंदो न। हुन में एतिरी शक्ति थोड़ी अथसि कि पूरी दुनिया जी आत्माउनि खे सुधारे वेही करे। छा उहो विदेश वारे माण्हुनि खे वञी सुधारंदो? कोई विद्वान पंडित या गुरु आदि न सुधारंदो न। त अहिड़ी सभु धर्म वारनि में अहिड़ी जेतिरियूं बि आत्मा आहिनि उन्हनि सभिनि खे सुधारण वारो आहे हिकु निराकार परमात्मा। उहो बि हिंसा सां न सुधारंदो आहे। घर में ॿार हूंदा आहिनि कि मंदा न आहिनि त माउ पीउ मारदा बि आहिनि, लेकिन परमात्मा जा एतिरा ॿार आहिनि, लेकिन परमात्मा कॾहिं बि कंहिंखे मारदो न आहे। हुनखे सम्झानी ॾींदो आहे, छो जी परमात्मा निर्मोही आहे न, त हुनखे सम्झानी ॾींदो आहे। पोइ अगरि ॿारु नथो हले ठोकर थो खाए त उहो हुनजी मर्ज़ी न। लेकिन हितां जा माउ पीउ खे त मोह हूंदो आहे, इन करे सॼो ॾींहुं मथो ई हणंदा रहंदा आहिनि। लेकिन परमात्मा त निर्मोही आहे, चए थो कि मां त तव्हांखे सम्झ थो ॾियां, पोइ तव्हांजी मर्ज़ी, धारण करो न करो, न त खॾे में कूदो। कलयुगी दुनिया जा रीति रस्म मतलब हिकु तरीक़े सां खॾे में कूदण न। परमात्मा काथे सुख जी राह थो ॾेखारे, ऐं तव्हां दुख जी राह था पकड़ो त तव्हांजे मथां अथव। मां हाणे आयो ई आहियां हिन दुनिया खे परिवर्तन करणु। आत्माउनि जे 84 जन्म भोगे भोगे करे हिकदमि शक्तिहीन थी वियूं आहिनि, हिकदमि कंगाल थी वियूं आहिनि, दुखी थी वियूं आहिनि। अहिड़ी आत्माउनि खे मां अची करे जगाईंदो आहियां। छो जी जो आत्मा द्वापर कलयुग खां आई हूंदी उन एतिरा दुख बि न ॾिठा अथई, उहो थकिजी बि न आहे अञा ताईं। लेकिन जो आत्मा सतयुग खां आई आहे उहो त केॾी थकी वई हूंदी न। त अहिड़े आत्माउनि खे परमात्मा अची करे वापसि शक्ति थो ॾे कि तव्हांखे वापसि वञी करे सतयुग में पार्ट वॼाइणो अथव। अधु कलाक तव्हां सुख जो पार्ट वॼाईंदा आहियो, अर्थात सतयुग त्रेता में आत्मा सुख शांति सां पंहिंजो जीवन जींदी आहे। जरा वीचार त करो, अहिड़ी दुनिया जिते आत्मा खे कोई दुख अशांति बंधन कोई विकार न हुजे, अहिड़ी दुनिया त माण्हू सोचे त हुनजो ख़ुशी जो पारो चढ़ी वञे कि असां अहिड़ी दुनिया में था वञूं, स्वर्ग में। परंतु ॿार सोचदा न आहिनि त एतिरी ख़ुशी बि न हूंदी अथनि। पाप आत्माउनि जी दुनिया खां मां हाणे तव्हांखे पुण्य आत्माउनि जी दुनिया ते थो वठी वञां। तव्हां पुण्य आत्मा ठहींदव तॾहिं त वेंदव न। हुते त कोई पाप आदि हूंदो ई न आहे। बाबा त सभु कुझु सिधो सिधो ॿुधाईंदो आहे कि मूंसां गॾु धर्मराज बि आहे। द्वापर खां वठी बाप सां गॾु धर्मराज आहे। सतयुग त्रेता में धर्मराज आदि कोई बि न हूंदो आहे, छो जी हुते कोई पाप कर्म ई न कंदो आहे। ईश्वर सां गॾु धर्मराज जो पाठ कॾहिं हूंदो आहे? द्वापर खां। द्वापर खां तव्हां मुंहिंजे अर्थ जो बि दान पुण्य कंदा आहियो न, ईश्वर अर्पणाय नमः, हुन हिसाब सां ई तव्हांजा जन्म हलंदा अथव। या कोई पुण्य कर्म कंदा आहियो हुन हिसाब सां। गीता में श्री कृष्ण लिखल आहे
श्री कृष्ण अर्पणाए नम कंदा आहिनि, लेकिन श्री कृष्ण त खुद ही हिन जीवन में, हिन धरती ते द्वापर युग में कंहिं न कंहिं शरीर में हूंदो श्री कृष्ण जी आत्मा, उहो तव्हांखे रिटर्न में कीअं ॾेई सघंदी। परंतु माण्हू जो चईंदा आहिनि श्री कृष्ण भगवान, त मतिलब वो श्री कृष्ण जी आत्मा जे मथां अर्पण न थींदो, उहो मुंहिंजे मथां ई अर्पण थींदो आहे, मां ही तव्हांखे रिटर्न में ॾींदो आहे। तव्हां भक्ति मार्ग में चाहे कि देवी जे नाम से अर्पण करो, या देव जे नाम सां, या गुरु जे नाम सां, या सन्यासी जे नाम सां, या कंहिंजे भी नाम सां अर्पण करो, लेकिन हुनजो रिटर्न के ॾींदो आहे? निराकार परमात्मा। हिन करे कॾहिं भी देव देवी जे नाम सां पाण खे कुछ भी अर्पण न करणो खपे, सदैव कंहिंजे नाम सां अर्पण करणो खपे? निराकार परमात्मा। छो जी उहो ई अशरीरी आहे न, उहो ई पाण आत्माउनि जो खे रिटर्न कंदा आहिनि, अर्थात जेको पाण अर्पण कंदा आहियूं हुनजो ॿिए जन्म में फल ॾियण वारो केरु आहे? निराकार परमात्मा। हाणे केॾा सारा अलॻि अलॻि नाम जा देवी देवता निकिता आहिनि न, लेकिन उहा अलॻि अलॻि नाम जा जेका भी देवी देवता आहिनि उहे शक्ति जा प्रतीक आहिनि, अर्थात परमात्मा जेकी जेकी शक्ति पाण खे ॾींदो आहे हुनजो हिकु देव देवी जे नाम सां प्रतीक ठाहे करे हुनजी पूजा आदि कंदा आहिनि। परंतु परमात्मा चवनि था पूजा आदि करण खां त हूअ जे भी शक्ति सां नाम सां पूजदा आहियो न, जे देवी या देवी खे, उन शक्ति खे पंहिंजे अंदर धारण करो, मूंखे यादि करे। पूजा आदि करण सां कुछ न थींदा आहिनि। बाबा चवनि था कि ॿार ॾिसो भक्ति करे करे केॾो थकिजी वेंदा आहिनि न, भक्ति आत्मा खे थकाईंदी आहे। छो जी भक्ति में माण्हू भक्ति करे करे केॾो थकी वेंदो आहे। भक्ति में केॾा तीर्थ यात्रा कंदा आहियूं, केॾो पैदल आदि हलंदा आहियूं, केॾा परे परे वञी करे दर्शन जे लाइ, उहो भी 1 सेकेंड जे लाइ, लेकिन हुन सां शरीर खे केॾो तव्हां तंग कंदा आहियो न, शरीर त थकजंदो आहे न। त हिन करे बाबा हिन शरीर जी थकावट खां भी तव्हांखे हाणे मुक्त करणो आयो आहे। चए तो शरीर खे ज्यादा तकलीफ़ न ॾियो, बस पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो बस। बाक़ी जेको भक्ति आदि कयो हुनजो फल त मां तव्हांखे ॾिनो ई न। भक्ति जो फल आहे भगवान जो मिलणु। छो जी भक्ति में पाण भगवान खे सॾु कंदा आहियूं। हाणे उहो ई सॾु करे करे हाणे परमात्मा पाण सां मिले थो। कीअं थो मिले? निराकार रूप में। रावण राज्य में दान पुण्य थींदा आहिनि। छो जी पाप कंदा आहियूं त सोचदा आहियूं न भई कुझु दान कंदासीं त असांजे पाप सां असां मुक्त थींदासीं। हिन करे दान पुण्य कई माण्हू त हिन करे बि कंदा आहिनि। त हाणे लेकिन सत्युग त्रेता में कुझु पाप कर्म हूंदा ई न, त हुते कुझु दान पुण्य बि न हूंदो आहे। हिते ई परमात्मा पाण खे दान थो ॾे ज्ञान जो। पाण जेतिरो बि ज्ञान दान कंदासीं ओतिरो इहो दान पाण खे 21 जन्म जे रिटर्न में धन जे रूप में मिलंदो। ईश्वर ज्ञान रतन जेका बि पाण हाणे पूरी दुनिया जी आत्माउनि खे दान था करूं, हिन जो रिटर्न पाण खे सतयुग में धन जे रूप में मिलंदो। बाप चवंदा आहिनि कि सतयुग में मां त राज्य न कंदो आहे न, राज्य त तव्हांजी आत्मा कंदव वञी करे। छो जी तव्हांजी आत्मा शुद्ध थींदी त उते सुठो शुद्ध शरीर वठी करे हुतां जो सुख भोगदी। सुठे सुठे खाइण, सुठी सुठी रहण जी जॻह, सुठी सुठी दुनिया जा सुख आत्मा भोगदी। आत्मा हर 5000 साल में सत्युग त्रेता जो सुख ज़रूर भोगदी आहे। हिन करे आत्मा खे उन सुख जी यादि ईंदी आहे कि मां कहिड़ी दुनिया में हुयमि, हाणे मां काथे अची पहुची आहियां। अंदर ई अंदर आत्मा हिन करे ई दुखी थींदी आहे, लेकिन पाण खे आत्मा जी एतिरी पहचान न आहे न, हिन करे पाण आत्मा जे दुख खे महसूस न करे सघंदा आहियूं कि आत्मा तूं एॾी दुखी छो थी थिए। जॾहिं पाण इहे अंदर ॼाणंदासीं कि मुंहिंजी आत्मा थी दुखी थिए, आत्मा जे बारे में आत्मा खे थोरो एकांत में यथार्थ रूप सां ॼाणण जी कोशिश कंदा
तॾहिं आत्मा जो बि परमात्मा यादि ईंदो ऐं आत्मा सुख स्वरूप शांत स्वरूप अनुभव करे सघंदी। त हाणे परमात्मा चवनि था कि जे धर्म में आत्मा सुख भोगे उहो धर्म त हाणे गुम थी वियो, पोइ वरी कॾहिं ईंदो? जॾहिं आत्मा उन सुखनि जी दुनिया खे यादि थी करे त पाण सोचदा आहियूं न, जीवन में कोई सुठी ॻाल्हि थींदी आहे त सोचदा आहियूं कि हाणे वरी कॾहिं ईंदी अहिड़ी मुंहिंजे जीवन में उहो ॻाल्हि वॾी, वरी कॾहिं ईंदी। त जेका सुख जा ॾींहं पाण सतयुग में ॾिसी आयासीं, परमात्मा उहो ई सुख जे ॾींहंनि जी हाणे वरी खां स्थापना करण आयो आहे। कोई चीज़ गुम थी वञे ऐं पाण खे कोई अची चए कि तव्हां हीअं हीअं करो त तव्हांखे उहो गुम थियल उहा चीज़ वापसि खां मिली वेंदी। त पाण केॾी महिनत सां उहा ई चीज़ कंदासीं ताकि मूंखे उहा ई चीज़ मिली वञे। त जेको सुख शांती आत्मा सतयुग में ॾिसी आई, परमात्मा चए थो उहा ई सुख शांती तव्हांखे मिलंदी, लेकिन हुन जे लाइ पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो, पंहिंजे कर्मनि खे, सोच खे, उथणी वेहणी खाइणी पीअणी ॻाल्हाइणी खे परिवर्तन करो। महिनत बि न करणी आहे, जेतिरो मूंखे यादि कंदा ओतिरो ऑटोमेटिकली परिवर्तन थींदी। बसि तव्हां त हिकु ई ॻाल्हि करो, मूंखे यादि कंदा रहो त तव्हांजी ऑटोमेटिकली उथणी वेहणी खाइणी पीअणी दैवी गुण दैवी संस्कार शक्तियूं सभु आत्मा में अची वेंदियूं। छो जी आत्मा सर्व कर्म कंदे हुए परमात्मा सां संग कंदी त संग जो रंग त लॻंदो ई सही। त पाण खे उहो ई सुख शांती जा ॾींहं वापसि अगरि खपनि पंहिंजे जीवन में त छा करिणो आहे? उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे हुन सच्चे बाप सां गॾु पाण खे संग करिणो आहे। सच्चे जो संग करणु त केॾो सुठो हूंदो आहे। सम्झो कोई ग़रीब हुजे, हुनजी कोई अमीर कोई घर मां कोई फ्रेंड आदि ठही वञे, कोई सहेली या कोई दोस्त ठही वञे त हुनखे केॾी ख़ुशी थींदी, उहो हुनजो संग कॾहिं छॾंदो न, सदैव हुन सां ई रहंदो। त हाणे परमात्मा सर्व शक्तिवान आहे ऐं पाण आत्माउनि में बिल्कुलु बि शक्ति न आहे, त पाण ग़रीब थी वियासीं न। हाणे ग़रीब आत्मा जॾहिं उहे सर्व शक्तिवान अमीर आत्मा सां संग कंदी त आत्मा में बि उहे ई सभु शक्तियूं अची वेंदी, संग जो रंग त लॻंदो आहे न। त हाणे पाण खे इन ई स्मृति सां कि जॾहिं मां सच्चे बाबा जे संग सदैव रहंदमि तॾहिं मां सतयुग में वञी करे उहो सच्चा सुख शांती वापसि खां अनुभव कंदमि। त हिन स्मृति सां सदैव बाप सां गॾु रहो। त परमात्मा बाप मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाई, पोइ हिनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदरि वीचार कजो, पोइ हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू। थैंक यू।